अस्सलाम वालेकुम दोस्तों, हरपल जियो जी ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर रहणो त पंहिंजी अपडेट जे तरफ़ जी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त तव्हां ॾिठो त जेको आहे अलीज़ो जी शादी जेको आहे हमज़ा सां थी चुकी आहे। ऐं जीअं त तव्हां ॾिठो त हमदानी हाउस में जेका हुनजी इस्तक़बाल कई वई दोस्तों। जीअं हमज़ा जी माउ हुनजी इस्तक़बाल कई, हुनजे बूथ में पाणीअ जो गिलास हणी करे उनखे इहो चयो वियो त तोखे माना पाणी इन जे करे हयो वियो आहे त तूं माना जेके ख़्वाब खणी हिते आई आहीं त उन्हनि खां सजाग थी वञी। जी दोस्तों, तो तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में इहो ॾिसण लाइ मिलंदो त हमज़ा जो वालिद जेको आहे त हमज़ा जी माना माउ खे चवंदो त पहिरीं माना हिन छोकिरीअ खे जेको आहे त हिन बदगुमान करण लाइ, हिन घर मां कढण जे लाइ जेको आहे त असांखे पंहिंजे पुटु हमज़ा जो माना पंहिंजे एतमाद में वठणो पवंदो ऐं हुनखे पंहिंजो करणो पवंदो, तॾहिं हू माना असांजे चवण में ईंदो ऐं हुनखे माना असांजे घर मां तड़े कढंदो। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त जेको आहे त अलीज़ जो जेको आहे त घर में माना केर बि उहा इज़त न कंदो ऐं जेके बि घर जा भाती आहिनि हमज़ा जे घर जा भाती त हुन सां माना सुठो बिहेवियर न कंदा ऐं हुन सां माना सुठे तरीक़े सां पेश न ईंदा। ख़ासि करे हुन त तरह तरह जी हुनखे अज़ियतूं ॾींदा। बहरहाल जेका आहे त हू पंहिंजो मक़सदु जेको खणी हासिलु करण लाइ हिते माना हमज़ा सां शादी करे हमदानी घर में पहुती आहे दोस्तों। त हू पंहिंजे मक़सद में कामयाबु ज़रूरु थींदी। जीअं त पंहिंजी जेको मक़सदु आहे हुन सिकंदर खे माना तकलीफ़ ॾियां ऐं सिकंदर खां पंहिंजी भेण जा पलांदा वठां, हूअ पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाबु ईंदी। ऐं सिकंदर खे जीअं हुन वाइदो करे ॿुधायो त तूं मूंखे पंहिंजे ऑफिस मां त कढायो आहे, पर हिकु ॾींहुं मां अहिड़ो ईंदो जो मां तुंहिंजे माना हिन ऑफिस जी मालिकाणी थी हिते ईंदसि दोस्तों। त उहो माना हुनजो सच थी वियो आहे ऐं उहो सिर्फ़ु ऑफिस जी न पर हुन घर जी मालिकाणी बि थींदी ऐं आहिस्ते आहिस्ते हुनखे एतबाद में वठंदी ऐं हुननि जी हर शइ जी माना कब्ज़ो कंदी ऐं हर शइ जी मालिकी जताईंदी दोस्तों। ऐं तमामु जल्द जेको आहे त सिकंदर खां पंहिंजी भेण जा हिसाब माना ॻणी वठंदी दोस्तों। त हीउ तमामु जेको त बहितरीनु ड्रामो थियण वारो आहे ऐं हिन जा एपिसोड ॾिसण वठूं था दोस्तों। जी दोस्तों, त वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।